नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी। सो अॼु हीअ आहे त वुज़ू करण खां पहिरीं बिस्मिल्लाह शरीफ़ जी फ़ज़ीलत जे बारे में अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। त प्यारा दोस्तों, वुज़ू में बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णु सुन्नत आहे ऐं हदीस पाक में इनकी काफ़ी फ़ज़ीलत बयान थियल आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं बिस्मिल्लाह पढ़ी वुज़ू कयो मथे खां पेरनि ताईं उनजो पूरो जिस्म पाक थी वियो, ऐं जंहिं बग़ैर बिस्मिल्लाह पढ़ण जे वुज़ू कयो उनजो ओतिरो ई जिस्म पाक थींदो जेतिरे ते पाणी गुज़रियो आहे। त प्यारा दोस्तों, इहा बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़ण जी फ़ज़ीलत आहे त यानी जॾहिं असां बिस्मिल्लाह पढ़ी वुज़ू शुरू कंदा आहियूं त असांजो पूरो जिस्म पाक थी वेंदो आहे। पर जेकॾहिं असां बग़ैर बिस्मिल्लाह जे वुज़ू कयो त जेतिरे उज़वनि ते पाणी किरियो आहे, जेतिरे उज़वनि तां पाणी गुज़रियो आहे, ओतिरा ई उज़वा पाक थींदा। वुज़ू जो भी काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत इन हाल में ईंदी जो उन्हनि जा हथ ऐं चेहरा चमकंदा रहंदा वुज़ू जे करे। सो वुज़ू जे करे उन्हनि जा हथ ऐं चेहरा चमकंदा रहंदा। त जंहिंखां जेतिरो थी सघे इन चमक में इज़ाफ़ो करे, यानी वुज़ू करे। वुज़ू करण सां क़यामत जे ॾिहाड़े चेहरा ऐं वुज़ू वारा उज़वा चमकंदा। अल्लाह पाक असां तव्हांखे इहे सभु सआदतूं अता फ़रमायूं ऐं नेमतूं अता फ़रमायूं आहिनि। असां तव्हां उन्हनि जो क़दुरु कयूं त यकीनन अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो हर फ़रमान सचो आहे। ऐं जॾहिं असां उनजे मथां अमल कंदा आहियूं त असांखे दुनिया जे अंदरि बि काफ़ी बरकतूं नसीब थींदियूं आहिनि ऐं आख़िरत में बि इंशाअल्लाह अल्लाह पाक बरकतूं अता फ़रमाईंदो। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।